अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दी बिठवर बाबाला इन अखरनि ते बैतबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते इन अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 23। गॾु वॾा वॾा इज्तिमा थींदा आहिनि ईद जे ॾींहुं ख़ुशीअ ईद जी पुरमुसरत मौक़े ते पंहिंजा गॾु दीन इस्लाम जे इस्लामी महीने रमज़ान मुबारक जे रोज़नि जे ख़ुशीअ में पहिरीं तारीख़ शवाल मुकरम जे ईद पंहिंजा गॾु जमात सां ईद नमाज़ मुस्लिमीन मोमिन मुस्लमान पढ़ंदा आहिनि। नमाज़ पढ़ी ख़ुतबा ॿुधी ख़ुशीअ में ईद मुबारकूं ॾींदा आहिनि हिक ॿियनि खे पंहिंजा गॾु ईद नमाज़ ईद ॾींहुं पहिरीं पढ़ंदा आहिनि, पोइ बैद ईद नमाज़ जे ख़ुतबा बि पढ़ंदा आहिनि ऐं जमायती ॿुधंदा आहिनि पंहिंजा गॾु ईद जुमे जे ॾींहं ते ईद उल फितर ॿ ख़ुतबा, जुमे नमाज़ जे वरी पहिरियों ॿ ख़ुतबा ऐं पोइ नमाज़ पढ़ंदा आहिनि पंहिंजा गॾु जुमे मुबारक ईद मुबारक ईद जे ख़ुशियुनि में ग़रीबनि यतीमनि मिसकीननि खे ख़ुशि कंदा आहिनि पंहिंजा गॾु ज़रूरतूं हसरतूं नेक ख़्वाहिशूं हर हिकु ख़ुशहालीअ लाइ बारगाह इलाहीअ में दुआऊं घुरंदा आहिनि पंहिंजा गॾु हमद सना सारा नैट मनक़बत मनाजात दुआ सलाम बारगाह इलाहीअ में आजिज़ी इन्किसारीअ सां चवंदा आहिनि ख़ुशहालीअ लाइ दुआऊं घुरंदा आहिनि पंहिंजा गॾु मिठूअ जूं आसूं मेडूं पुॼाए बराबर कर थियनि। तूं सभु ॼाणींदो अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन करीम हकीम रहीम मुश्किलातूं सभु आसान करे ख़ुशहाली पंहिंजा गॾु अहिड़ी तरह हर मोड़ ते हर हिक मकार में दुख सुख अहिड़ी ख़्वाहिश हसरत ते चई पइजे थो पंहिंजा गॾु दुख जहिड़ा विसरियो वञनि आईंदे जो नूं सोचिजे थो उन जे सोचण सां ई हिमत थिए थी आसास थिए थो पंहिंजा गॾु थियो पंहिंजे जवान मर्द दुख पुठियां वराए सुखण लाइ ख़ुशहाल थियण लाइ कुवत कराई पंहिंजा गॾु हिमत बंदा मदद ख़ुदा जेको घुरे थो इहो ॾे थो क्यास थिए थो पंहिंजा थियो पवन सभु सरायूं जॾहिं ख़ुशि थिए थो दुनिया में दुनियादारीअ जा सभु कम थियनि था ईअं थिए थो पंहिंजा गॾु में दीन दुनिया जी भलाईअ जा कम थियनि था मिठू दिलि मन जी आस अञा मेडूं पुॼनि कम थियनि ए सभु ॼाणण वारो ॼाणे थो थियूं ख़ुशहाल थिए ख़ुशहाली सुख सहज सुकार ख़ुशी पंहिंजा गॾु कहिड़ी ॿुधायूं हक़ीक़त दर्द जी मिठू अहिड़ा के करब हुजनि ऐं कोल ज़रीफ़ाना हुजनि